अॼोकी हदीस ॿिन थधनि नमाज़ुनि जे मुतअल्लिक़ आहे। हज़रत अबी मूसा रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे बुख़ारी शरीफ़ में बाब फ़ज़्ल सलातिल फ़ज्र। अन अबी मूसा रज़ियल्लाहु अन्हु अन्न रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम क़ाल। हज़रत अबू मूसा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, उन्हनि फरमायो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मन सल्ला बरदैनी, जेको माण्हू ॿ थधियूं नमाज़ूं पढ़ंदो। ॿ थधियूं नमाज़ुनि मां मुराद आहे हिकिड़ी फज्र जी नमाज़, ॿी असुर जी नमाज़। इन्हनि खे ॿिनि थधियुनि नमाज़ुनि चवण जो वजह इहो आहे त फज्र थधिकार जे इख़्तिताम ते अदा कई वेंदी आहे। राति सॼी थधी हूंदी आहे, उनजो इख़्तिताम फज्र ते थींदो आहे, इन जे करे फज्र खे थधो चयो वियो। असुर थधिकार जे इब्तिदा ते अदा कई वेंदी आहे, त ॾींहं जी गरमाइश ख़तमु थी असुर जे टाइम ते थधिकार शुरू थींदो आहे। त इन ॿिनि नमाज़ुनि खे यानी फज्र ऐं असुर खे जेको पढ़ंदो, सरकार फरमायो दख़लल जन्नह, उहो माण्हू जन्नत में दाख़िल थींदो। अल्लाह जल जलालहू असांखे सभई नमाज़ुनि जी पाबंदी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।